नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा आहियूं त कपरो में गुज़रियल ॾींहुं सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द इरफान जतोई खे सखर पुलिस पारां मुक़ाबलो ॼाणाए मारण वारे अमल ख़िलाफ़ अॼु जस्कम कपरो जे सॾ ते आज़ाद कुंभर महिराण सिंधी अब्दुल नबी बुर्दी आजिज़ समीज जी अॻवानी में शहीद चौक कपरो ते केतिरनि ई कारकुननि ऐं शहरनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शागिर्द इरफान जतोई खे 3 हफ़्ता अॻु सिंध यूनिवर्सिटी इंटरनेशनल हॉस्टल तां सवें शागिर्दनि जे साम्हूं खंबी वियो आहे, जॾहिं त गुज़रियल ॾींहुं पुलिस कूड़े मुक़ाबले में संदसि जो लाश ॾिनो आहे। हिननि चयो त हिते अंधेर नगरी ऐं चरबट राजा वारो निज़ाम में कानून खां मथे क़त्ल कंदड़ पुलिस ख़िलाफ़ केर बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। हिननि मुतालबो कयो त सखर पुलिस ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई करे शागिर्दनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।